पानी जो बहरान शिद्दत अख्तियार करे वियो आहे। राहूकी, होसड़ो, म्याणू, बलोरी लगे 20 शाखन जी पुछड़ीअ में गुज़िरियल केतरी अरसे खां पानी न पहुतो आहे। इलाके में ज़री पानी बाद हाणे पीअण जे पानी जो भी बहरान शिद्दत अख्तियार करे वियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे इम्तियाज खोसो। जी इम्तियाज, अपडेट कजो। नाज़रीन, हैदराबाद के ॿहराड़ी वारे तहलके में पानी जो बहरान शिद्दत अख्तियार करे वियो है। हैदराबाद ब्रांच ऐं खेसाना ब्रांच में जेके शाखूं निकरन थियूं, राहूकी, हुसड़ी, म्याणू, बिलोरी जेके ॿियूं शाखूं आहिनि, लगभग 20 शाखूं इन्हनि ब्रांचनि मां निकरन थियूं। इन्हनि जी जेका पुछी आहे उते गुज़िरियल 10 खां 15 सालनि खां जेको आहे पानी नथो अचे। उते पहिरीं आबादी जेका थींदी हुई, ज़रात थींदी हुई, ज़रई तहलको सॼो वेंदो हो। हिन वक़्तु उते जेके अंबनि जा बाग, ॿेरनि जा बाग ऐं ॿिया जेके बागात हूंदा हुआ उहे मुकमल तौर ते ख़तमु थी विया आहिनि। उते हाणे ज़रात नथी थिए। उते जेके 2 खां 3 एकड़ या 5 एकड़ जा ज़मीनदार आहिनि उहे बि काठियूं वठी जेको आहे उते मुआशी तौर बदहाल थी विया आहिनि। उनखां पोइ काठियूं वठी गुज़र बसर कनि था। उनखां पोइ हाणे इन्हनि इलाइक़नि में जेके ॻोठ आहिनि इन्हनि शाखनि जी कंदी ते मोरी मंगर आहे, मोरी शाख आहे, भींडो शरीफ़ आहे, अली मबड़ो आहे, टंडो गुलाम मोहम्मद आहे, जमाल शाह आहे, या उन सां समेत जेके लगभग ॿिया सवें ॻोठ आहिनि उते पीअण जा जेके वाटर सप्लाई जा तालाब ठहियल आहिनि पीअण जे पाणी लाइ, उहे बि उते सुकी चोट थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि खे हाणे पीअण जो पाणी बि नथो मिले। उते जेके जानवर आहिनि, पखी पखण आहे, जेका आबी जीवत आहे, उहा हाणे उञ पई मरे, तड़पे पई। हिते जेका आहे थर खां पोइ हाणे हैदराबाद जो जेको ॿहराड़ी वारो तहलको आहे उते बि सम्झिए त ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। उते मालवंद मारू जेके माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि। इलाइक़े वासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। अॼु असां हैदराबाद जो जेको ॿहराड़ी वारो तहलको आहे उते जेका मुख्य शाख आहे राहूकी, उनजी कंधी ते उते ॻोठाणनि सां बीठल आहियूं। उन्हनि ॻोठाणनि जो पाणी जे हवाले सां छा चवणु आहे, असां कोशिशि कंदासीं त असांजे नाज़रीन खे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करायूं, उन्हनि खां पुछूं छा सबबु आहिनि जो उन्हनि जी पुछड़ी में पाणी नथो पहुचे। छाकाणि त इन्हनि जेके ब्रांचूं आहिनि इन्हनि जी मुंड में पाणी तमामु घणो वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे, पर पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि उहे पाणी जी लप लाइ परेशान आहिनि, परे परे सफ़र कनि था। कोशिशि कंदासीं असां सां ॻोठाणा मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पानी उन्हनि जे इलाइक़नि में छो नथो पहुचे, उन्हनि जा सबब छा आहिनि। छो तव्हांजे इलाइक़े में पानी नथो अचे? सर, असांजे इलाइक़े में तक़रीबन 10-15 सालनि खां पाणी कोन्हे को। ॿियो त हिते असांजा जेके ज़मीनदार आहिनि उहे बि जेको आहे 4 एकड़ ज़मीन आहे, कंहिंजी 5 एकड़ ज़मीन आहे, कंहिंजी 8 एकड़ ज़मीन आहे, उन्हनि जी एतिरी पहुच कोन्हे मथे दाइन। इहो पहिरीं चकर तव्हां आयो, तव्हांजी महिरबानी आहे। असांजे जेको एतिरो पाणी हूंदो हुजे असांजे मन ते ॿोॾ थींदी, असीं जेको आहे उन पाणी खे ॿधी न सघंदा हुआसीं। पोइ जॾहिं खां वठी इहा पकी शाख ठही आहे, मथे ठही आहे, उन ॾींहं खां वठी असांजो पाणी नथो अचे। हाणे जेके ज़मीनदार आहिनि उहे वीचारा कंहिंखे चवनि, किथां आणे पाणी, मथे था वञनि त मथे ज़मीनदारनि था छॾनि। इहो हाल आहे पाणीअ जो। चाचा, पोइ पाणी सूरत हाल इलाही ख़राबु आहे, कीअं थो गुज़र बसर हले तव्हांजो हाणे? पोइ असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे। साईं, हिते हाणे माण्हुनि जो गुज़र बसर छा ते आहे? काठनि जा ॿिया जेको ज़मीनदार आहिनि पठनि में जो मिटी पिया खणनि पठण वारा, उहो उन पठाणनि कमाए वीचारा कनि पिया। बाक़ी ज़मीनदार जेका 5 न करण, 10 न करण वारा, 6 न करण वारा, इहे सभु ईअं पिया आहिनि बसि वीचारा अलाह जा सिर आहिनि। बाक़ी ॿी का ज़रूरत कोन्हे का। राहूकी जीअं पकी थी आहे तीअं सॼो सिर वियो अलाए शाख जो पाणी आई कोन्हे। हीअ शाख विच आहे त पाणी बिठा आहियूं। पुछड़ी अञा 20 वाटर परे आहे, विच ते पाणी कोन्हे को। 20 वाटर परे त उही कटिजी अचे लाइन चलण जे बाक़ी हीअ टुकड़ो सॼो इलाइक़ो सुकी। केतिरे अरसे खां हालत आहे? तक़रीबन 15 साल खां। जीअं हीअ शाख पकी थी आहे न त हीअं ॾेढी थी वई आहे, मुंड हेठि थी वियो, पुछड़ मथे थी वियो, शाख में पाणी बुट अचे ई कोन। साईं, पीअण जो पाणी किथां था आणींदा? ऐं पीअण जो पाणी मोटर साइकिल गॾाए गाॾियूं चिंगचूं हेॾा ॿाहिरां भरे अचनि। किथे तलाउ हुजे, के नलकनि ते, के बोरनि ते। बोर बि हिते खारो आहे सफ़ा। पाणी जेको आहे मथे वाटर भॻा पिया आहिनि, वहनि पिया। फुल पई वहे शाख, ब्रांच फुल पियो वहे, वाटर भॻा पिया आहिनि। पाणी खपे उहो खणियो वञनि, हेॾा पाणी छॾींदा ई कोन। दायूं कंहिंखे दायूं स्ट्रायूं कयो अथनि, केस कया अथनि, फॾा कया अथनि, पर असां हड़तालूं बि कयूं हुनखे मीरपुर रोड ते, पाणी न मिलियो। बाबा हाणे हड़ताल ख़तमु करियो, पाणी हाणे मिली वेंदो। पाणी न मिलियो। जी इलेक्शन वारा जेके ई आया आहिनि न उनखे असां दाह ई पाणीअ ई कई आहे, ॿी दाह न कई आहे। त नौकरियूं ॾियो या को असांखे बिल्डिंगूं ठाराए ॾियो, न बाबा असांखे पाणी ॾियो। सभु बनियूं पंचर पियूं आहिनि, माल मरनि पिया, पखी मरनि पिया, माण्हू मरनि पिया। पोइ हाणे भॼी वञे माण्हू, किॾाण वञे, कॾो तोड़ी छॾे किॾाण वञे, पंहिंजा घर छॾे हाणे किथे वञी वठूं असीं प्लाट।
पैसे सां कोन्हे, पिनण वारा माण्हू सभु बुखिया थी विया, ज़मीनदार बुखिया थी विया, ग़रीब केॾांहुं ईंदो। जी तव्हां हिते जेके ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि उन्हनि सां उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि पाणी जे मामले ते हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके आहिनि ताज़ो इलेक्शन में चूंडिजी MP MLA थिया आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि वोट ॾियणु वक़्तु इहो ई चयो त उन्हनि जे इलाइक़नि में पाणी जी सूरत हाल आहे जेका गंभीर आहे, उन पाणी जी सूरत हाल वारे मामले ते जेको आहे उहो नज़र रखनि, छाकाणि त पाणी ज़िंदगी आहे उन्हनि जो। हिते आबी जीवत हाणे ख़तमु पिया थियनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त इन्हनि जे इलाइक़नि में फौरी तौर ते जेको आहे पाणी छॾियो वञे, जेके साह वारियूं शयूं आहिनि, जे साह वारा जानवर आहिनि, पखी आहिनि, उहे जेको आहे उञ मरण खां बची सघनि। बड़ी महिरबानी अवां जी इम्तियाज खोसो। इम्तियाज खोसो असांखे अपडेट करे रहियो हो। हैदराबाद जे ॿहराड़ी वारे तालके में पाणीअ जो बहरान शिदत अख़्तियार करे वियो आहे, जंहिं करे रहवासियुनि खे तमामु घणी ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियणो पए थो। पाणी जेको आहे उहो जियापो आहे, ज़िंदगीअ जी अलामत आहे। जेकर किथे पाणीअ जी खोट थी वञे थी त उते ज़िंदगीअ जो ख़ात्मो थी वेंदो आहे।